अस्सलामुअलैकुम दोस्तों, सिंधी गीतन जो सुरीलो आवाज़ ऐं रूह के राहत ॾींदड़ सिंध जो बेहतरीन फ़नकार फ़हीम अली ॾींदो साहु जॾहिं निकिरी पोइ यार अची छा कंदे। फ़नकार फ़हीम अली केरु ऐं किथां जो आहे? फ़नकार फ़हीम अली खे सिंध में एतिरी शोहरत छो ऐं कीअं मिली? फ़नकार फ़हीम अली जो उस्ताद केरु आहे ऐं फ़हीम अली खे कुझु साल अॻु बदनाम करण जी कोशिश छो कई वई? तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अव्हां जो को बैलेंस कोन वेंदो, पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़ त सिंध जो बेहतरीन ऐं सुरीलो आवाज़ रखंदड़ फ़नकार फ़हीम अली। फ़नकार फ़हीम अली खे नंढपिण खां ई ॻाइण जो शौक़ु हो ऐं थींदड़ स्कूल जे प्रोग्रामनि में बि फ़हीम अली ॻाईंदो हो ऐं स्कूल जे उस्तादनि बि फ़हीम अली खे तालीम हासिलु करण सां गॾोगॾु ॻाइण जो बि मशवरो ॾिनो। उन खां पोइ मुख़्तलिफ़ गीत गुनगुनाए फ़हीम अली फेसबुक ते रखंदो हो। अचानक फ़हीम अली जे वीडियो ते सिंध जे बेहतरीन प्रोड्यूसर ऐं SR प्रोडक्शन जे मालिक शाहिद राहूजे जी नज़र पई। उन खां पोइ शाहिद राहूजे घुराए पंहिंजे कंपनी में उन जो एल्बम करायो। उन खां पोइ फ़हीम अली खे सिंध में काफ़ी शोहरत मिली। फ़हीम अली जो उस्ताद उन जो वालिद ऐं उन जो मामू मदत अब्बास आहे। फ़हीम अली पंहिंजो रूहानी उस्ताद शाहिद बबर खे मञींदो आहे। फ़हीम अली जो असुलु तालुक़ु ॻोठु मेहरापुर ज़िले नौशेरे सां आहे। फ़हीम अली खे कुझु साल अॻु शाहिद बबर सां मुंसलिक करे बदनाम करण जी बि भरपूर कोशिश कई वई हुई, पर उहा कोशिश नाकाम पिणु थी हुई। हींअर फ़हीम अली नए सिज जियां उभरी रहियो आहे। जेकॾहिं वीडियो पसंदि अचे त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। मिलंदासीं नई वीडियो में, तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।